मटियारी जी न्यू मटियारी टाउन वारी नूर मोहम्मद मस्जिद शरीफ में हाफिज़ दानिश मेमन ख़तमुल कुरान शरीफ पूरो कयो। उन मौके ते महफ़िल नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पिण मुनक़िद कई वई, जंहिंमें मटियारी जे मक़ामी नाथख़वाननि हाफिज़ हिज़्बुल्लाह कलंदरी, आसिफ़ महबूब मेमन, जवाद कादरी समेत ॿियनि हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नातू पढ़ी महफ़िल खे झुमाए चार चंड लॻाए छॾिया। आख़िर में हाफिज़ गुलाम नबी ख़ासकेली तरफ़ां दुआए ख़ैर क़ौमी मुल्की सलामती लाइ पिण दुआऊं घुरी वयूं। कोरोना वायरस ऐं उन जे ख़ात्मे जे लाइ पिण दुआऊं घुरी वयूं, जॾहिं त उते मौजूदु माण्हुनि में लंगर पिण तक़सीम कयो वियो। उन मौके ते न्यू शादा पेट्रोलियम सर्विस जे मलक सग़ीर अहमद, हाफिज़ गुलाम नबी ख़ासकेली, सलीम अहमद खत्री, अब्दुल ख़ालिक मेमन, हाफिज़ दिलदार मेमन, सुहेल जान भियूं समेत ॿियनि पिण शिरकत कई। ॾिसंदा रहो 9 न्यूज़ सिंध। लाइक कयो, सब्सक्राइब कयो।